इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिन हम्ज़िहि व नफ़ख़िहि व नफ़्सिहि। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहा अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाहा काना अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिह व ला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वमन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। व अन्फ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्लि अन यअतिय अहदकुमुल मौत फ़यक़ूल रब्बी लौला अख़्ख़रतनी इला अजलिन क़रीब फ़अस्सद्दक़ व अकुन मिनस्सालिहीन। मुख़्तसर हम्द सना दुरूद व सलाम खां पोइ काबिल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जे ख़ुतबह जुमअतुल मुबारक जो उन्वान
इन ॻाल्हि ते ॿधल ऐं रखियल आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जी राह में अल्लाह रब्बुल आलमीन जी ॾिनल नेमत माल ऐं दौलत मां ख़र्च करण जा फ़ाइदा अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ ऐं उम्मीद इल्तिजा व अपील ऐं गुज़ारिश तो अल्लाह साईं मूंखे हक़ सच बयान करण सोने अंदाज़ में समझाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं असां तमाम तर मुसलमान मर्द औरतन के गौर फ़िक्र सां ॿुधण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरान ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फ़रमान ते इंसान के हर मोड़ ते हर वक़्त में ख़बरदार व आगाह कयो आहे ते इंसान तोखे पैदा करण जो भी अल्लाह रब्बुल आलमीन वट को मक़सद रखियल आहे। ऐं उहो मक़सद छा आहे? अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे फ़रमान मुबारक जे अंदर ॿुधाए छॾियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद जे सूरतुल मुल्क जे अंदर फरमायो त अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अल्लाह रब्बुल आलमीन मौत और हयात के पैदा कयो आहे। इंसान जी पैदाइश ऐं मौत के पैदा कयो आहे। इन जो मक़सद छा आहे? लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। जीअं त अल्लाह रब्बुल आलमीन अव्हां खे आज़माए, अव्हां खे परखे, अव्हां जो इम्तिहान वठे। अय्युकुम अहसनु अमला, अव्हां इंसानन मजा ऐं इंसानन में पोइ जेके मुसलमान मर्द ऐं औरतूं आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन परखे, इम्तिहान वठे, आज़माए तव्हां मां वधीक सुठा, बेहतरीन, चङा, नेक, सालिह अमल करण वारो केरु आहे? अल्लाह रब्बुल आलमीन 27 सिपारे सूरत ज़ारियात जे अंदर भी फरमायो तो जिन इंसान जे पैदा करण जो मक़सद ही इहो आहे तो मूं अल्लाह जी बान पई इबादत कनि। पर शल सां मुसलमानन के कुरान समझ में अचे, शल सां मुसलमानन के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो फरमान समझ में अचे। पर समझ में अचे तो कीअं अचे? जो असां सां गॾु हिकिड़ो यार गॾु घुमे थो, जंहिंजे बारे में अल्लाह साईं क़ुरान मजीद जे अंदर फरमायो आहे। फरमायो वमन याशु अन ज़िक्रिर रहमान नुक़य्यिद लहू शैतानन फहुव लहू करीन। 25 सिपारो सूरत ज़ुख़रुफ़ अल्लाह से फरमाए थो त जेको माण्हू मुंहिंजे ज़िक्र खां, मुंहिंजी इबादत खां, जंहिं मक़सद जे लाइ मूं पैदा कयो आहे उन मक़सद खां जेको मर्द हुजे या औरत मोह मोड़ींदो, अल्लाह से फरमाए थो पोइ असां उन जे लाइ शैतान बतौर दोस्ती जे हुन सां मुक़ररु करे छॾींदा आहियूं। उहो हुन सां गॾु हूंदो आहे। शैतान असांखे मस्जिद तां अचण ताईं छॾे ई कोन थो। शैतान क़ुरान मजीद जो ॿुधल ॻाल्हियुनि ते अमल करण ताईं छॾे ई कोन थो। क़ुरान में अल्लाह जी इबादत में, अल्लाह जे ज़िक्र में शैतान असांखे सुकून वठवाइण छॾे ई कोन थो। असां अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत खां केतिरे क़दुरु मुंहुं मोड़े चुका आहियूं। हर तरह जी इबादत
ॿुधाई वेंदी आहे, सम्झाई वेंदी आहे, उन जे बावजूद बि असां नाफ़रमानी ॾांहुं अॻिते, बग़ावत ॾांहुं अॻिते, तकब्बुर वॾाई ॾांहुं अॻिते, आजिज़ी व इनकिसारी अल्लाह जी इबादत ॾांहुं कोन वरंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन जेके बि इंसान ते इबादतूं रखियूं, उन्हनि इबादतनि मझां हिकु इबादत अल्लाह जी राह में ख़र्च करण बि आहे। अल्लाह जी राह में, अल्लाह जी रज़ा जे लाइ ऐं अल्लाह जे ॾिनल माल मझां ख़र्च करण बि आहे। इहा हिकिड़ी आइन अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत आहे ऐं इहा वाहिद इबादत आहे जंहिं इबादत सां इंसान खे ईमानी तौर आज़मायो वेंदो आहे। निफ़ाक़ ऐं इन्फ़ाक़ ॿई मिलंदड़ जुड़ंदड़ जुमिला आहिनि। इन्फ़ाक़ जी माना आहे अल्लाह जी राह में ख़र्च करणु ऐं निफ़ाक़ जी माना आहे मुनाफ़िक़त करणु। असुल मादो ॿिन्ही जो आहे नफ़ाक़ा, नून फ़ा क़ाफ़। जेकॾहिं को माण्हू अल्लाह जी राह में अल्लाह जे ॾिनल माल मझां ख़र्च करे थो त उहो माण्हू मोमिन जी लिस्ट में हूंदो आहे, उहो माण्हू अल्लाह जे पसंदीदा माण्हुनि जी लिस्ट में हूंदो आहे। पर जेको माण्हू अल्लाह जी ॾिनल नेमत मझां अल्लाह जी राह में ख़र्च नथो करे, उहो मुनाफ़िक़नि जी लिस्ट में हूंदो आहे ऐं मुनाफ़िक़ अल्लाह के पसंदीदा माण्हू कोन्हे। इंसान जे मुनाफ़िक़ ऐं मोमिन हुजण जी ख़बर बि अल्लाह से फरमायो लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, जीअं त आऊं आज़मायां त मूं जेको अव्हांखे माल ॾिनो आहे उन मझां ॾिसां तव्हां मझां केरु केतिरो ख़र्च थो करे, इम्तिहान वठां, आज़मायां। असां मुसलमान जॾहिं इन्फ़ाक़ फ़ी सबीलिल्लाह ॾांहुं ख़र्च सॾु कयो वेंदो आहे, अल्लाह जी राह में ख़र्च करण जे लाइ सॾु कयो वेंदो आहे, त पोइ असां मुसलमाननि जी ॾिसो हालत। साईं ग़रीब आहियूं, हिन वारे फ़सुलु चाढ़ो ॾिनो ई कोन्हे। साईं मड़ी गुज़र सफ़र करे पंहिंजो वक़्तु पिया गुज़ारियूं, पर इन साॻे पीउ खे घर में पुट तंग करे, साॻी अमड़ खे घर में धीअ तंग करे, इहो पीउ 20,000 जो मोबाइल बि वठी ॾींदो, मोटरसाइकिल बि वठी ॾींदो, ॿिया नखरो नाज़ बि पूरा कंदो ऐं इहा अमड़ बि आहिनि, इहो सभु कुझु करण जे लाइ तयारु थी वेंदी। पर जॾहिं अल्लाह जी राह में ख़र्च करण जे लाइ सॾु कयो वञे, पोइ चवंदा साईं मड़ई बसि वक़्तु पियो गुज़रे, ॿियो मड़ई ख़ैरु आहे। एतिरे क़दुरु असां मुसलमाननि जी माल सां मुहबत, ऐं इहो माल वरी रहे बि कोन थो। जेकॾहिं रहे पियो हुजे साम्हूं, सदाईं अखियुनि जो सुकून ऐं ठार हुजे न, पोइ बि ॻाल्हि सम्झ में अचे थी। पर माल रहे बि कोन थो, वञे बि थो पर फुज़ूल थो वञे। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका, हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम जे अंदरि किताब ज़ुहद जे अंदरि अल्लाह जो प्यारो पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अब्दुल्लाह बिन शखीर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, अल्लाह जे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि जीअं आयुसि तो मूं ॾिठो वहुव यक़रउ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हाकुमुत तकासुर। ऐं अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आयुसि ऐं ॾिसां त नबी सगोरो सूरत तकासुर पढ़ी रहियो आहे। सूरत तकासुर छा आहे? शल सां मुसलमाननि खे ख़बर पइजी वञे, पर ख़बर पवे त कीअं पवे? इहा शल बि कॾहिं वाक़िए थिए? जॾहिं असांजी दिलि हुजे मस्जिद सां, जॾहिं असांजी दिलि हुजे क़ुरान सां, जॾहिं असांजो दिमाग़ लॻल हुजे क़ुरान ऐं हदीस सां, तॾहिं ख़बर पवे। राति ॾींहुं सुबुह शाम असांजी दिलि माल सां, असांजो दिमाग़ कमाइण ॾांहुं, असांजो दिमाग़ दिलि मसरूफ़ियात सभु कुझु दुनिया ॾांहुं, किथां क़ुरान सम्झ में अचे? अल्लाह साईं छा फरमायो? फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम
अल्हाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो अल्हाकुमुत तकासुर, ओही माणे एतरे कदुर माल जे पोयां लगी विया हलिया, दौलत जे पोयां लगी विया हलिया। अल्लाह से फरमाए तो घणा ई इन्हनि खे हलाक करे छॾियो आहे। हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर, ओ जना का जवान थिया, जना का सांभरिया, जना का अकुल फ़हम बसारत आई, तना का दुनिया जे पोयां हलिया, दुनिया कमाइण जे लाइ लॻा। अल्लाह से फरमाए तो हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर, अच्छा वार थी विया हलिया, अछूं मुछूं थी वियूं हलियूं, पोड़ाए पची वई आहे, ओज़वा कम छॾे विया हलिया। अल्लाह से फरमाए तो ये क़ब्र जी कंधी ते पुॼनि था, पोइ बि चवनि था माल, पोइ बि चवनि था माल ऐं दौलत। रब्बुल आलमीन फरमाए तो कल्ला सौफ तअलमून सुम्मा कल्ला सौफ तअलमून। ओ ख़बरदार मुंहिंजा बानो, जे हयात मक़सद खे तव्हां छॾे करे माल जे पोयां लॻायो, दौलत जे पोयां लॻायो, ओ गॾु करण जे पोयां लॻायो। अल्लाह से फरमाए तो ख़बरदार तव्हां सिगो ई ॼाणे वठंदो त इन जो अंजाम छा आहे। ओ इहो माल केतिरे क़दुरु फ़ाइदेमंद आहे, माल केतिरे क़दुरु नुक़सानमंद आहे। अल्लाह से फरमाए तो कॾहिं ख़बर पवंदी, ओ जना तव्हांखे पको यकीन थी वेंदो, हलो क़यामत वारे ॾींहुं जॾहिं तव्हां बीहंदो, ओ दामन नेक सदक़ात व ख़ैरात वारे अमल खां ख़ाली हूंदो, नमाज खां ख़ाली हूंदो, ज़कात खां ख़ाली हूंदो, क़ुर्बान खां दामन ख़ाली हूंदो। अल्लाह से फरमाए तो जॾहिं जहन्नम खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो, जॾहिं जहन्नम खे पंहिंजे साम्हूं ॾिसंदो, तॾहिं तव्हांखे यकीन थींदो त हाय घोड़ा, असां माल त घणो ई कमायो होसीं पर अल्लाह जी राह में ख़र्च कोन कयो। ओ दौलत घणी अल्लाह ॾिनी हुई पर अल्लाह जे नाले सां ख़र्च कोन कयोसीं, गॾु कंदा वियासीं। अल्लाह से फरमाए तो सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम, तव्हांजो उन ॾिहाड़े सिर्फ़ु माल न, अखि जो बि सवाल थींदो, कन जो बि सवाल थींदो, हथनि जो बि सवाल थींदो, पेरनि जो बि सवाल थींदो, नक जो बि सवाल थींदो, ज़बान जो बि सवाल थींदो, औलाद जो बि सवाल थींदो, घरवारी जो बि सवाल थींदो। रब्बुल आलमीन फरमाए तो दुनिया में जेका नेमत अल्लाह से अव्हांखे अता कई, हिकु हिकु नेमत जो सवाल थींदो। कहिड़ो जवाबु ॾींदासीं? ओॾी महिल न दामन में न नामाए माल में सदक़ात व ख़ैरात जो अमल हूंदो, पोइ छा चवंदासीं? अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्करु फ़ीहि मन तज़क्कर वजाअकुमुन नज़ीर। अल्लाह से फरमाए तो क़यामत वारे ॾिहाड़े ओ ये बदबख्त इंसान जॾहिं ईंदा, जना दुनिया में वॾी ज़िंदगी मिली, ऐशो अयाशी मिली, नौजवानी मिली, ताक़त मिली, सुकून मिलिया, ओ अल्लाह जी इबादत खां, अल्लाह जे ज़िक्र खां मुंहुं मोड़े करे ज़िंदगी गुज़ारे आया। अल्लाह से फरमाए तो जहन्नम जे बाहि जे हवाले कया वेंदा, पोइ छा चवंदा? ओ असांजा रब करीम, ओ थोरी मोहलत ॾे, दुनिया में वञी नमाज़ड़ी त पढ़ी अचूं, ओ थोरी मोहलत ॾे, जेको माल ॾिनो अथई तुंहिंजे नाले ख़र्च करे अचूं, ओ थोरी मोहलत ॾे, असां नेकियुनि जा अमल करे अचूं। अल्लाह से फरमाए तो अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्करु फ़ीहि मन तज़क्कर वजाअकुमुन नज़ीर। ओ बदबख्त, अॼु तूं उमिरि घुरी पियो, अॼु तूं टाइम घुरी पियो, अॼु तूं मोहलत घुरी पियो। छा तोखे असां उमिरि कान ॾिनी हुई? छा तोखे नौजवानी कान हुई? छा तोखे ताक़त कोन हुई? छा तोखे सुकून कोन हुया दुनिया में? अल्लाह से फरमाए तो फ़ज़ूक़ू फ़मा लिज़्ज़ालिमीन मिन नसीर। अॼु जे ॾिहाड़े का बि मोहलत कान्हे, का तूं ज़ालिमा ही अज़ाब चखींदो रह। वरी दौलत कान मिलंदी, ऐं वॾे मां वॾी इंसान जी जेका अहम तरीन दौलत आहे उहा इंसान जी उमिरि आहे, उहा इंसान जी हयाती आहे। ऐं उन में वॾे मां वॾी जेका अहम दौलत आहे उहा आहे सिहतियाबी ऐं तंदुरुस्ती। जंहिं सिहतियाबी तंदुरुस्ती में अल्लाह जी इबादत जा मज़ा चखिया, अल्लाह जी इबादत कई ऐं अॻिते वधियो, इहो इंसान दुनिया में बि कामयाब, आख़िरत में बि कामयाब। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन्हिं सूरत तकासुर जी तिलावत कनि पिया, ताजो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अॻिते फरमाइनि था, यक़ूलु इब्नु आदम माली माली माली। इब्न आदम सुबुह शाम हर वक़्तु उथंदे वेहंदे चवंदो आहे पैसा
माल पिरापटी दौलत बैंक बैलेंस सब कुछ मुँह वटि अचे। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर फरमायो या बना आदम हलक मिन मालिक, ओ इब्ने आदम तू तो चई तो माल ही माल हुजे, पर आऊं मोहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम तोखां सवाल करियां थो, ओ जंहिं माल जे पोयां तू दुश्मनी कंदो आ, जंहिं माल जे पोयां नमाज छॾींदो आ, जंहिं माल जे पोयां दीन छॾींदो आ, जंहिं माल जे पोयां क़ुरान और हदीस और सुन्नत के छॾींदो आ, ओ यो माल तोखे केतिरो फ़ाइदो ॾींदो। फरमायो इल्ला मा अकलता फ़अफ़नैता, जेको तो पेट में खाधो हज़म करे कढे छॾियई, माल जो हिकिड़ो हिस्सो तुंहिंजो इहो आ। औ लबिस्ता व अबलैता, तो पैसनि सां कपिड़ा वठी करे पाता पुराणा थिया फाड़े छॾियई, इहो तुंहिंजो माल आ। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो व तसद्दक़ता फ़अमज़ैता, अल्लाह जी राह में तो माल ख़र्च करे अल्लाह के राज़ी करण जी कोशिश कई, उहो माल तो अॻिते मोकिले छॾियो अल्लाह ॾांहुं। इहो टिनि क़िस्मनि जो तुंहिंजो माल आहे, बाक़ी तुंहिंजो को बि माल कोन्हे, को उन जा वारिस ग़ैर थींदा। माल इंसान जो घणे क़िस्मनि जो आहे? टिनि जो। हिकिड़ो पाण खाधई, ॿियो पाण पातई, टियों अल्लाह जी राह में ख़र्च करे मोकिले छॾी अॻिते। ॿ माल दुनिया में इस्तेमालु कई, टियों माल आख़िरत लाइ मोकिलियई, इहो माल आहे। बाक़ी माल हिन जो कोन्हे को। केतिरे क़दुरु आहियूं माल जे पोयां लॻा पिया आहियूं, अयाशी जे पोयां लॻा पिया आहियूं, पर आख़िरत में छा नबी जो फरमान कूड़ो आहे तॾहिं त असां मञूं कोन था, अल्लाह जो क़ुरान कूड़ो आहे तॾहिं त असां अमल करण जे लाइ तयारु कोन आहियूं। कन लिकाईंदा भॼंदा था वठूं, मता साईं ॾिसी वठे, मता साईं सॾु करे नमाज़ ते, ओ अल्लाह जा बानो, अल्लाह जो क़ुरान अथव, आहे क़ुरान ते यकीन या न साईं। अल्लाह अकबर। अल्लाह रब्बुल आलमीन जी माल जी नेमत हिकु वॾी अज़ीम नेमत आहे। जेकॾहिं ख़र्च कयो अल्लाह जी राह में, कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा थींदा दुनिया में। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो सूरतुल बक़रा, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अलिफ लाम मीम, ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो ही उहो क़ुरान सच्चो किताब अथव, ओ जंहिंजी सदाकत में को भी शक कोन्हे को, फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन, ओ अल्लाह खां डिॼण वारा बाना जेके आहिनि उन्हनि जे लाइ हिन में हिदायत रखियल आहे, सबक़ रखियल आहे, रहनुमाई रखियल आहे। अल्लाह से हिते फरमाए तो अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, ईमान वारा जेके मुत्तक़ी परहेज़गार आहिनि। हाणे क़ुरान ॿुधाए पियो तो मुत्तक़ी परहेज़गार कहिड़ा आहिनि, पंहिंजूं निशानियूं यादि कंदा हलिजो। अल्लाह जे क़ुरान मुताबिक़ फरमाए अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, ओ जेके माण्हू ग़ैब ते ईमान रखनि था, ओ क़बर ते ईमान रखनि था, क़बर जे मरहला ते, क़बर जे इम्तिहानात ते, क़बर जे आज़माइशनि ते ईमान रखनि था, ओ क़बर जी तयारी कनि था, ओ महशर जी तयारी कनि था, महशर ते ईमान आहे, जहन्नम और जन्नत ते ईमान आहे, ओ खुफिया ॻाल्हियुनि ते ईमान आहे। अल्लाह से फरमाए तो मुत्तक़ीन जी पहिरीं निशानी अलामत सुञाणप इहा आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो वयुक़ीमून सलाह, अल्लाह से फरमाए तो ॿी निशानी कहिड़ी आहे, ॿी अलामत कहिड़ी आहे, ॿी सुञाणप कहिड़ी आहे मुत्तक़ी परहेज़गारनि जी। पर अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो उहे नमाज़ पढ़नि था, नमाज कोन था छॾनि। व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, अल्लाह से फरमाए तो टी निशानी उहा आहे जेको माल ॾिनो आहे अल्लाह जी राह में ख़र्च कनि था। टी निशानी असां में साईं न को पहिरीं, न को नमाज वारी, न को ख़र्च करण वारी। वल्लज़ीन युमिनून बिमा उन्ज़िल इलैक वमा उन्ज़िल मिन क़ब्लिक, ओ चौथी निशानी उहा आहे फरमाई त जेको क़ुरान नाज़िल कयो आहे उन ते ईमान आहे, ओ उन खे मञनि था, ॿुधण खां बाद में अमल करे ॿुधाइनि था त असां मञूं था। वमा उन्ज़िल मिन क़ब्लिक, ओ मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम, अवां खां पहिरियां जेका शरीयत नाज़िल थी, ओ जेके किताब नाज़िल थिया उन ते बि ईमान रखनि था। व बिल आख़िरति हुम यूक़िनून, अल्लाह से फरमाए तो आख़िरत ते बि ईमान आहे। ओ जंहिं माण्हू जे अंदरि इहे छह निशानियूं मौजूदु आहिनि,
फरमाए उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ्लिहून। अल्लाह से फरमाए तो जंहिं माण्हू जे अंदर 6 निशानियूं 6 अलामतूं मौजूद आहिनि, फरमाए त इहो अल्लाह जे तरफ़ां हिदायत वारो बानो आहे। उलाइका हुमुल मुफ्लिहून, इहो माण्हू दुनिया में भी कामयाब आखिरत में भी कामयाब आहे। 6 निशानियुनि मां हिकिड़ी निशानी अल्लाह जी राह में ख़र्च करण जी। हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम जे अंदर किताबुल बिर्र वसिला जे अंदर अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, मा मिन अबदिन युस्बिहु फीहिल इबाद, को भी ॾींहुं अहिड़ो ख़ाली कोन्हे, को भी अहिड़ो बानो कोन्हे जंहिंमें उनमें सुबुह न कंदो हुजे, इल्ला मलकान यंज़िलान, ओ हर हिकु माण्हू जे लाइ अल्लाह जे तरफ़ां 2 फ़रिश्ता नाज़िल थियनि था आसमाननि तां। फ़यक़ूलु अहदुहुमा अल्लाहुम्मा अति मुनफ़िक़न ख़लफ़ा, ओ जेको माण्हू अल्लाह जी राह में सदको ख़ैरात कंदो आहे, हर रोज़ अल्लाह रब्बुल आलमीन जो फ़रिश्तो अची करे दुआ घुरंदो आहे, ओ मुंहिंजा रब करीम अति मुनफ़िक़न ख़लफ़ा, ओ हिन तुंहिंजे बाने हिन तुंहिंजी बानी तुंहिंजी रज़ा ख़ातिर जेको तूं माल ॾिनो आहे उन मज़ा ख़र्च कयो आहे। ए मुंहिंजा रब करीम ऐं फ़रिश्तो गवाह आहियां, ए मुंहिंजा रब करीम हिन जे माल में बरकतूं नाज़िल करणु फरमा, ए मुंहिंजा रब करीम हिन जे माल खे फ़ाइदेमंद बणा, ए मुंहिंजा रब करीम हिन जे माल में रहमतूं नाज़िल करणु फरमा। फ़यक़ूलुल आख़र, ओ जेको ॿियो फ़रिश्तो आहे कहिड़ी दुआ घुरंदो आहे, ओ जेके माण्हू पंहिंजे मुठ खे बंदि कनि था, खीसा बंदि कनि था, माल ख़र्च नथा कनि, बख़ीली जो मुज़ाहरो कनि था, सुस्ती जो मुज़ाहरो कनि था, अल्लाह जी राह में कंजूसी कनि था, ओ ॿियो फ़रिश्तो दुआ घुरंदो आहे, ए मुंहिंजा अल्लाह अल्लाहुम्मा आति मुमसिकन तलफ़ा, ए मुंहिंजा रब करीम ही बानो तुंहिंजो आहे, हिन बाने खे तो ज़िंदगी ॾिनी आहे, हिन बाने खे तो दौलत ॾिनी आहे, माल ॾिनो आहे, ए मुंहिंजा रब करीम तो हिन बाने खे ख़र्च करण जो हुकुम भी ॾिनो आहे। ओ मुंहिंजा रब करीम ही क़ुरान भी पढ़ियल आहे मञे थो, हदीस पाक भी मञे थो, ए मुंहिंजा रब करीम तुंहिंजा हक़ ख़बर हुजण जे बावजूद भी ही ख़र्च नथो करे, ए मुंहिंजा अल्लाह ऐं फ़रिश्तो हिन जे लाइ तोखां बददुआ घुरां थो त ए मुंहिंजा अल्लाह हिन जे माल खे तबाह करणु फरमा, हिन जे माल मां बरकत ख़त्म करणु फरमा, ए मुंहिंजा अल्लाह हिन जे माल खे फ़ाइदे जे बदिरां नुक़सानमंद बणाए छॾ। 2 फ़रिश्ता नाज़िल थियनि था जेके अल्लाह खां दुआ घुरनि था, हिकिड़ो बरकत जे लाइ ऐं ॿियो ज़हमत जे लाइ। अल्लाहु अकबर कबीर। हाणे मूंखे ॿुधायो असां कहिड़नि माण्हुनि में शामिल थींदासीं? साईं ग़रीब आहियूं, असां ग़रीबनि जी लिस्ट में शामिल थींदासूं। अॼु असां मुसलमाननि जी हालत ख़बर त छा आहे? चवंदा आहिनि हिकिड़ो माण्हू कंहिं वॾे पाणी में ॿुॾो पिए, वॾे पाणी में ॿुॾो पिए तो पोइ ॿिए माण्हू चयसि त हथ ॾे त आउं तोखे छिके ॿाहिरि कढां, हथ ॾे त आउं तोखे छिके ॿाहिरि कढां। हुन ॿुॾण वारे हथ कोन ॾिनो, चई न न इहो हथ बि आउं तोखे ॾियां। ॿुॾण लॻो, क़बूल कयईं पर हथ कोन ॾिनई। जेको मथे माण्हू कपर ते बीठल हो उन चयो अचे भला वठ। जेॾीमहिल हिन वठ चयो त हुन माण्हू चयो हा हाणे इहा ॻाल्हि चङी कई अथई, पोइ उनजो हथ वरितई, पोइ मथे निकिरिया। इहो हिकिड़ो मिसाल आहे, क़ुरान हदीस जी ॻाल्हि कोन्हे का। असां मुसलमान जी हालत इहा आहे, अल्लाह जी राह में ॾियणो कोन्हे, बाक़ी जेको अचे उहो वठणो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन छा फरमायो? फरमाए वला यहसबन्न अल्लज़ीना यबखलूना बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़लि हुवा खैरल लहुम बल हुवा शर्रुल लहुम। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो ओ उहे माण्हू जेके बख़ीली कनि था, जेके कंजूसी कनि था। असांजे मुआशरे में हिकिड़े घर में जेकॾहिं 5 भाती आहिनि न, 5 जो निकाह थियल आहे, 5 जो निकाह थियल आहे। अल्लाह जी राह में ख़र्च करण महिल चवंदा वॾो अधो, वॾे अधे सां वञी मिलो, आहे कोन्हे? सभु कम उन जे हथ में आहिनि। असांजी ॾेती लेती वारा मामला उन। हाणे अल्लाह जी राह में ख़र्च जे मामले में बि वॾो अधो पियो अचे, पर जेकॾहिं इते ई वरी ऐलान थिए त साईं हुकूमत जे तरफ़ां एतिरा लख मिलिया आहिनि, फ़ी निकाह खे 10-10 हज़ार रुपया ॾिना वेंदा,
पोइ सब अलग अलग थी ईंदा। साईं असांजो घर अलग आहे, असांजो ॾेती लेती सिस्टम सब अलग आहे। इते वॾो वॾो यादि कोन ईंदो। अल्लाह जी राह में असांजा मुसलमान भी ईअं था कनि। अल्लाह से फरमायो वला यसबन्नल्लज़ीना यबखलूना बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही हुवा खैरल लहुम। ओ जिन्हनि माण्हुनि खे अल्लाह साईं दौलत ॾिनी आहे, पैसो ॾिनो आहे, प्रापर्टी ॾिनी आहे, अल्लाह जी राह में ख़र्च करण खां बख़ीली कनि था। अल्लाह से फरमाए तो उहे सम्झनि था त असांजे लाइ इहा फ़ाइदेमंद शइ थींदी। इहो अमल माल ख़र्च न करणु असांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। पर अल्लाह जो क़ुरान फरमाए तो बल हुव शर्रुल लहुम। अल्लाह जी राह में ख़र्च करणु फ़ाइदेमंद आहे। अल्लाह जी राह में ख़र्च न करणु उन्हनि जे लाइ नुक़सानमंद थींदो, इन्हनि जे लाइ तबाही जो बाइस बणंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मुबारक, हदीस शरीफ किताब सही बुखारी किताबुल अज़ान, बाबुन मन जलस फिल मस्जिद यंतज़िर सलाह जे तहत। अल्लाह जे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो क़यामत वारो ॾिहाड़ो थींदो, क़यामत वारो ॾिहाड़ो जॾहिं थींदो तो पोइ सब जा सब नफ़्सा नफ़्सी में पियल हूंदा, पर 7 माण्हू अहिड़ा हूंदा जेके अल्लाह ताला जे अर्श जे साए में हूंदा, छां में हूंदा। अल्लाह जी पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम छा फरमायो वरजुलुन तसद्दक़ा। ओ हिकिड़ो उहो माण्हू आहे 7 मज़ा जेको सदको कंदो आहे, ख़ैरात कंदो आहे, इन्फ़ाक़ फ़ी सबीलिल्लाह कंदो आहे, अल्लाह जी राह में ख़र्च कंदो आहे। ऐसी ताणी एतिरो लिकाए करे ख़र्च कंदो आहे, साॼे हथ सां मुठ बंदि करे ॾिनई त खाॿे हथ खे बि ख़बर कान पई त हिन छा ख़र्च कयो आहे। ओ क़यामत वारे ॾींहुं माल जे ख़र्च करण सां इंसान खे इहो फ़ाइदो थींदो जो इहो इंसान क़यामत वारे ॾींहुं पछताईंदो कोन, बल्कि जेको अल्लाह जी राह में माल ख़र्च करे ईंदो, उन ख़र्च करण जे करे, सदक़ात व ख़ैरात करण जे करे अल्लाह जे अर्श जे साए में बीठल हूंदो, छां में बीठल हूंदो। माल ऐं दौलत जा फ़ाइदा केतिरे क़दुरु फ़ाइदा अल्लाह साईं पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि छा फरमायो। मुंहिंजा बुज़ुर्गो जेकॾहिं माल वधाइणु चाहियो था ऐं माल असां वधाइण जी कोशिशि में आहियूं, व्याज ॾियण जी कोशिशि में, व्याज ॾेई करे पोइ पैसा जाम ईंदा, लख ॾींदासीं, साल खां पोइ 1.25 लख ईंदो, पैसा वधंदा। पर अल्लाह से फरमाए थो व्याज सां पैसो वधंदो कोन्हे। सूरत रूम 21 सिपारो फरमायो वमा आतैतुम मिर बल यरबु फी अम्वालिन नास फला यरबु इंदल्लाह। तव्हां ज़कात जेको माल ॾींदा आहियो सूद ते, व्याज ते, वाधी ते, तव्हां सम्झंदा आहियो त इन मां फ़ाइदो थींदो आहे, पर अल्लाह साईं फरमाए थो त इहो वधंदो कोन, इहो तबाही जो बाइस बणिबो, इहो खुटी वेंदो। अल्लाह रब्बुल आलमीन छा फरमायो कहिड़े माल में फ़ाइदो थींदो। 21 सिपारो सूरतुल फातिर फरमाए इन्नल्लज़ीना यतलूना किताबल्लाहि व अक़ामुस्सलाता व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियतन तिजारतन लन तबूर। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो बेशक उहे माण्हू जेके अल्लाह जो क़ुरान पढ़नि था, नमाज पढ़नि था, अल्लाह जी राह में अल्लाह जी रज़ा जे लाइ ख़र्च कनि था। फरमायो मा नक़सत सदक़तुम मिन माल व मा ज़ादल्लाहु अबदन बिअफ़्विन इल्ला इज़्ज़ा। ओ मुंहिंजा उम्मतियो जेकॾहिं दुनिया में इज़्ज़त चाहियो था, दुनिया में इज़्ज़त जो फ़ाइदो चाहियो था, ओ दुनिया में माल में वाधारे जो फ़ाइदो चाहियो था, अल्लाह जे प्यारे पैगम्बर फरमायो सदको जाम कंदा कयो, पंहिंजे माल के अल्लाह जी राह में दिल खोले ख़र्च कंदा कयो। ओ सदके करण सां अवां जो माल घटि कोन थींदो बल्कि वधंदो। ओ सदके करण सां अल्लाह रब्बुल आलमीन अवां जा गुनाह माफ़ करे छॾींदो। ओ सदके करण सां अल्लाह रब्बुल आलमीन अवां खे दुनिया में इज़्ज़तूं बख़्शींदो। दुनिया में जेकॾहिं असां इज़्ज़त चाहियूं था त माल जे ख़र्च करण सां मिलंदी। जेकॾहिं असां बख़ीली कंदासीं, कंजूसी कंदासीं, नुक़सानु अल्लाह साईं जो थींदो न मुंहिंजा बुज़ुर्गो न। अल्लाह साईं पंहिंजे क़ुरान मजीद अंदरि फरमायो 26 सिपारो सूरतुल मुहम्मद जे अंदरि आख़िरी आयत जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो हा अंतुम हाउलाई तुदअउना लितुनफ़िक़ू फ़ी सबीलिल्लाह। तव्हां त इहे ई आहियो न जो तव्हांखे सॼो वियो त अल्लाह जी राह में माल ख़र्च करियो, बख़ीली ऐं कंजूसी न करियो।
पर तव्हां छा कयो, फमिनकुम मन यबखल, अवां मजा हिकड़न कंजूसी कई, माल ख़र्च कंदासीं खुटी पवंदासीं, ग़रीब थी वेंदासीं। मस्जिदनि जो मदरसनि जो कमु अचे त साईं आहिस्ते आहिस्ते पियो हलंदो, वक़्ती तौरु पियो हलंदो। पर जेकॾहिं पंहिंजो बंगलो पंहिंजो घर ठाहिराइणो आहे, हिकु ई महीने जे अंदरि तयारु करिणो आहे, साईं मूं ठेके में ॾेई छॾियो आहे 25 लख रुपया ॾेई छॾिया, मान ठाहे तयारु कंदा, मिंट में घुमाए वठंदा। अलाह जे मस्जिदनि जे लाइ मदरसनि जे लाइ ऐलान मथां ऐलान, 100 एकड़ बनी जो मालिक आहे, उहो बि मस्जिद जे लाइ ऐलान पियो थिए, उहो बि 100 रुपया थो ॾे या वधि में वधि 500 रुपया थो ॾे। ऐं ॿिए पासे ॾिसो त कीअं थो घर ठाराए। अलाह छा फरमायो आहे पंहिंजे क़ुर में, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो पंहिंजे अहादीस मुबारका में, त छा पंहिंजा घर तकड़ा ठारियो, बाक़ी अल्लाह जे दीन जी ज़रूरियात खे तव्हां आहिस्ते आहिस्ते पूरो कयो। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे अॼु ताईं सम्झ में कोन आई आहे, असां मुसलमाननि जो दिमाग़ कीअं थो कमु करे। दीन जे हर मामले में चऊं था आहिस्ते आहिस्ते सुधारो ईंदो, आहिस्ते आहिस्ते तब्दीली ईंदी, ऐं दुनियावी हर मामले में सभिनी खां अॻिते हूंदा आहियूं। हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम जे अंदरि अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी छा फरमायो, बादिरू बिल अमाल, ए मुंहिंजा उम्मतियो नेक अमल करण में सबक़त कयो, जल्दी कयो, सुस्ती न कयो, चुस्ती कयो। छाजे करे, फितनन का क़िताइल मुज़लिम, ओ मुंहिंजा उम्मतियो नेक अमल करण में सिगारा थियो, वाधारो कयो, सबक़त कयो, अॻिते वधो। छाजे करे, जो फितने मथां फितनो ईंदो, फितने मथां फितनो ईंदो। ओ जीअं राति ऊंदाही कारी हूंदी आहे, ओ ईअं फितना हिक ॿिए जे पोयां टुटी पवंदा, ओ तव्हांखे नेक अमल करण जो मौक़ो कोन मिलंदो, पोइ तव्हां नेक अमलनि खां पोइते हटणु लॻंदो। अल्लाह जे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अहिड़ी त हालत थी वेंदी हली, एतिरे क़दुरु इंसान अमल खां पोइते हटी वेंदा हलिया, जो सुबुह जो माण्हू मोमिन थींदो त शाम जो काफ़िर थींदो, शाम जो मोमिन थींदो त सुबुह जो काफ़िर थी वेंदो। वयबीउ दीनहु बिअरज़िम मिन दुनिया, अल्लाह जे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अहिड़ो त वक़्तु अची वेंदो हलियो जो माण्हू पंहिंजे दीन खे दुनिया जे एवज़ में खपाए छॾींदा हलिया। अॼु आहे कोन्हे, दुनिया जे पोयां कहिड़ी बि असांजी तबियत हुजे, कहिड़ी बि कंडीशन हुजे, कहिड़ी बि हालत हुजे, दौलत जे पोयां दुनिया जे पोयां वेंदासीं, दीन जी का बि परवाह कोन्हे का। ऐं ॿिए पासे जेकॾहिं दीन जे लाइ को मसइलो खड़ो थिए थो, उन जे लाइ बि असां कोन वधंदासीं, पर जेकॾहिं असांजी ज़ात जे लाइ को झेड़ो थिए त मिंट में सभु भॼंदासीं। फरमायो, वयबीउ दीनहु बिअरज़िम मिन दुनिया, रिश्तेदारनि जे करे, दोस्तनि जे करे, बनी ॿार जे करे, बैंक बैलेंस जे करे, अल्लाह जे रसूल फरमायो माण्हू दीन खे खपाए छॾींदा हलिया, दीन जी उन्हनि वटि का बि अहमियत कोन रहंदी। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, दीन खे संभालियो, आख़िरत में दीन कमु ईंदो, आख़िरत में नेक अमल कमु ईंदा, आख़िरत में भलायूं चङायूं कमु ईंदियूं। ही दुनिया जो माल, ही औलाद, ही रिश्तेदारियत, ही दोस्त, सभु जा सभु हिते रहिजी वेंदा, जिन्हनि जे पोयां अॼु सॼो ॾींहुं असांजी लोरी लॻंदी आहे, दोस्तनि सां घुमंदासीं, अल्लाह ॾांहुं कोन मोटंदासीं। अल्लाह फरमाए थो 24 सिपारो सूरतुल मोमिन, अल्लाह जो फरमाए थो, ला युताउ, कंहिं जी बि ॻाल्हि कान मञी वेंदी, अगरि चयो उहे घाटे मां घाटा दोस्त छो न हुजनि, उन्हनि जी सिफ़ारिश क़बूल कान थींदी। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो, अचो पंहिंजे माल खे अल्लाह जी राह में दिलि खोले ख़र्च कयो। दुनिया जे पोयां केतिरो विञायूं था ऐं उहो फ़ुज़ूल विञायूं था, जंहिंजो को बदिलो कोन थो मिले। अल्लाह थी ते पक्की गारंटी ॾेई छॾी आहे त तव्हांजो माल मूं रब वटि ज़ाया कोन थींदो। त क़ुरान पढ़ो, हदीस पढ़ो, अल्लाह जी राह में अल्लाह जी रज़ा जे लाइ दिलि खोले ख़र्च कयो, तांजो असांजी आख़िरत बि ठही पवे, दुनिया बि ठही पवे। माल जे ज़रिए दुनिया में बि अल्लाह से असांखे पंहिंजो रहमतूं बरकतूं नसीब करे, आख़िरत में बि रहमतूं बरकतूं नसीब करे। आमीन। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।